सलाम साथियों, आऊं तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि वाहो जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। वाहो अक्सर करे ज़रे ज़मीन जे फसलनि में पाण मुरादो फुटंदड़ जंगली गाह आहे। अचो मां तव्हांखे वाहे जो गाह ॾेखारियां थी। ही वाहे जो बूटो आहे। वाहो फसलनि में वल जियां पखड़ंदो आहे। ही वाहो तमामु पखड़ियल आहे। हिन जा पन लॻभॻि 1 इंच जेतिरा गोल थियनि था। ही ॾिसो, हिन जा पन गोल आहिनि। ज़रई ज़मीन में फुटंदड़ ही गाह घणो करे फसलनि जे कंहिं तीले खे मुतासिर न कंदो आहे। ही ॾिसो, कंहिं बि बूटे ते मथे चढ़ण जी कोशिश नथो करे। उन करे ज़रे फसलनि में हिन गाह खिलाफ़ को ज़हर जो स्प्रे बि नथो कयो वञे। वाहो घणो करे नाड़ी कयल वणनि खे ॾिनल पहिरें पाणी ते ज़ोर वठी फुटंदो आहे। ही ॾिसो, ही वण आहिनि, हिननि जो पहिरियों पाणी कढियो वियो आहे। उन करे हिन ॿारे में ही बूटो ज़ोर वठी फुटो आहे। वाहो बहारी कमद जे पोखण वक़्तु कमद में बि फुटंदो आहे, पर उन वक़्तु एतिरो सघारो न हूंदो आहे जेतिरो मई जे आख़िरी हफ़्ते ऐं जून जे पहिरें हफ़्ते में वणनि खे ॾिनल पहिरें पाणी ते फुटंदो आहे। वाहे जी ॾांडी सघारी ऐं नाज़ुक हूंदी आहे। ही ॾिसो, हिन जी ॾांडी सघारी आहे, थुली मताई आहे, पर घणो भार नथी खणे सघे। उन करे हिन ॿारे में सॼो पखड़ियल आहे। हिन गाह खे मेहूं, ॿकरियूं, रिढूं ऐं ढगियूं वॾे चाह सां खाईंदियूं आहिनि। वाहे जो गाह तमामु गरम हुजे थो, जंहिं करे ॿकरियुनि ऐं मेहनि जो पेट नरम करे विझंदो आहे। वाहे खे उठ बि ॾाढे शौक़ सां खाईंदा। उठ लाइ वॾी सघारी गज़ा तौर बि सुञातो वञे थो। वाहे खे ॿहिराड़ी जा माण्हू इलाज लाइ बि कमु आणीनि था। ॿहिराड़ी में अगरि कंहिंखे कब्ज़ी थी पवे थी त वाहे जा पन घोटे उन खे पीआरींदा आहिनि त जमाल घोटे जहिड़ो असरु ॾेखारे थो। वाहे जो गाह साल जा 12 ई महीना कंहिं न कंहिं हालत में फसलनि में मौजूद मिले थो, किथे कमज़ोर त किथे सघारो। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा।